न्यू ठकराडू लग ढोलण मोहतम जे ॻोठाणनि जी शिकायतुनि ते ॻोठ जो चङो गुलाम असगर मोहतम प्रेस क्लब पहुची एहतजाज कंदे मुबैना इल्ज़ाम हणंदे चयो त हितां जे मक़ामी एजेंट अब्दुल गनी मोहतम कादिर बख्श मोहतम ऐं ॿिया पाण खे हैंड्स NGOs जो एजेंट सॾाए हुकूमत तरफ़ां बरसाती ॿोझ मुतासिरनि लाइ घर ठाहे ॾियण वारी स्कीम जे नाले ते माण्हुनि खां फोटो कढण जो 1000 ऐं टोकन वठी ॾियण जा 10,000 खां 15,000 ताईं मुबैना रिश्वत वठी रहिया आहिनि। जेको न ॾींदो तंहिंजे पैसनि जी अयल किस्त बंदि कराए घर कैंसिल कराइण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। एहतजाज कंदड़ आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त मुख़्तलिफ़ NGOs जे तंज़ीमनि खे बदनाम कंदड़ मक़ामी एजेंटनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे अवाम खे लुटजण खां बचायो वञे। ॿिए पासे इल्ज़ाम हेठि आयल एजेंट अब्दुल गनी मोहतम चयो त आउं नादरा तरफ़ां फोकल पर्सन ऐं हैंड्स NGOs जी तंज़ीम जो एजेंट आहियां। मथियां ऑफिसरनि जो हुकुम मुताबिक़ हर मुस्तहिक़ खां जगह जो फोटो कढण जो 1000 फीस वठंदो आहियां। ॻोठाणनि जी शिकायतुनि जो नोटिस वठंदे हैंड्स तंज़ीम जा नुमाइंदा पनो आकल सुपरवाइज़र इंजीनियर अनीस अहमद ऐं इंजीनियर अब्दुल रज़ाक सूमरो फौरन प्रेस क्लब पहुची अवाम जूं शिकायतूं ॿुधण SPHF शेल्टर प्रोजेक्ट बाबति आगाही ॾींदे ॿुधायो त जीअं जीअं कम पूरा थींदा वेंदा बक़ाया रहियल नालनि जूं लिस्टूं अची वेंदियूं। हर हिक खे ॾिनल नंबर ते आगाह कयो वेंदो। हिन समूरे प्रोजेक्ट में 1 रुपयो बि फीस न आहे। नई को असांजो मक़ामी एजेंट आहे। बाक़ी जेको बि SPHF या हैंड्स जो नालो इस्तेमालु करे पैसनि जी डिमांड करे फौरन असांजी ऑफिस में शिकायत दर्ज कराईंदा। अड़नि ठगनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई। गुलाम असगर नालो आहे। मां हिते टिकराडे ढोलनकोट जो चङो बि आहियां, 50-60 घर जो वॾो बि आहियां। ठीकु आहे साईं। उन जे बावजूद में जेको आहे सो असांखे गवर्नमेंट जेके कमरे जा पैसा ॾिए थी उहो असां वटि हिते लोकल माण्हू काफ़ी थी पिया आहिनि। दिलदार ॿार लोकल माण्हू करे छॾिया आहिनि। जॾहिं उहो तस्वीर कढणु अचनि था चवनि था त हिन कमरे सही न आहे थियनि। जॾहिं उहो 5 रुपया 2000 3000 उन्हनि खां वठनि था पोइ हुनजो जेको आहे सो कमिरो के कंदा। गनी अब्दुल गनी मातम नज़र मोहम्मद जे पुट जे चवण सां जेको आहे असांजे ॻोठ ग़रीबनि खे गवर्नमेंट पैसा ॾिए थी, को मिसाल मुलाज़िम कोन था ॾियनि पिया। उन जे बावजूद में असांखे ॾाढो तंग कयो अथनि। ॻोठाणा मां वटि तव्हां खणी आया आहिनि। कल्ह खे 2 मायूं आयूं आहिनि। हाणे हिन महिल बि अब्दुल गनी मातम 100 कार्ड ऐं 100 चेक जीरे में रखंदो वधे पियो त 10,000 असांखे तव्हां ॾियो त असां तव्हांखे कराए ॾियूं। पोइ या मथां जेके ऑफिसर वेठा